तमाम अपडेट कयूं कराची मां बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर सां पार्टी अॻवाननि मुलाक़ात कई आहे। निसार खोड़ो, बकार मेहदी ऐं आजिज़ धामरा बिलावल हाउस में बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान सिंध जी सियासी ऐं तंज़ीमी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। अपडेट कयूं पिया कराची मां बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर सां पार्टी अॻवाननि मुलाक़ात कई आहे। निसार खोड़ो, बकार मेहदी ऐं आजिज़ धामरा बिलावल हाउस में बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान सिंध जी सियासी ऐं तंज़ीमी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। अपडेट कयूं पिया कराची मां बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर सां पार्टी अॻवाननि मुलाक़ात कई आहे। निसार खोड़ो, बकार मेहदी ऐं आजिज़ धामरा बिलावल हाउस में बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान सिंध जी सियासी ऐं तंज़ीमी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। एक दफ़ा ॿीहर अपडेट कयूं कराची मां बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर सां पार्टी अॻवाननि मुलाक़ात कई। निसार खोड़ो, बकार मेहदी ऐं आजिज़ धामरा बिलावल हाउस में बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान सिंध जी सियासी ऐं तंज़ीमी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। अपडेट कयूं पिया बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर सां पार्टी अॻवाननि मुलाक़ात कई। निसार खोड़ो, बकार मेहदी ऐं आजिज़ धामरा बिलावल हाउस में बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई।